दोस्तों, जग मशहूर अदीब ऐं शाइर होमर, जंहिं बुनियादी तौर ते अदब जो बुनियादु विधो, उन जी लिखियल मंज़ूम नज़्म ते हींअर हिकु तहलका अंगेज़ फिल्म रिलीज़ थी आहे, ओडेसी, जेका मां सम्झां थो त तमामु ई बहितरीनु फिल्म आहे ऐं हिन वक़्तु सॼी दुनिया जे सिनेमाउनि में हली रही आहे। असां बि उनखे हिकु ॾींहुं अॻु में ॾिसी आयासीं। हिन में ओडेसियस जो जेको किरदारु आहे उहो उजागर कयो वियो आहे, जेको बुनियादी तौर ते जेका ट्रॉय जी जंग हुई जंहिंमें यूनानी खटे विया, उन जो वॾे में वॾो मुख्य किरदारु हो। हुन जो वॾे में वॾो अकुल वारो कमु इहो हो जो हुन ट्रोजन हॉर्स यानी हिकु अहिड़ो घोड़ो ईजाद कयो जेको ग्रीक ऐं ट्रोजन्स जे विच में जॾहिं जंग 10 साल हली रही हुई ऐं उनजो को फ़ैसिलो कोन पियो थियो त हुन जंग हाराइण जो ऐलान करे ट्रोजन हॉर्स में पंहिंजा सिपाही गॾु कया ऐं उन में हू पाण बि वेठो ऐं उन खे गिफ्ट जे तौर ते उन बीच ते ट्रोजन्स खे इहो घोड़ो ॾियारे मोकिलियो ऐं हुन इहो हिकु दोस्त बि हुन सां गॾु मोकिलियो जंहिं उते वञी चयो त हीअ जेको जंग आहे असां हाराई आहे ऐं असां गिफ्ट तौर ते तव्हांखे हिन हार्ट्स में अन्न था ॾियूं, ऐं हुन सैंपल तौर ते अन्न उन में विझी छॾियो। ट्रोजन्स जो बादशाह प्रियाम ऐं उनजा 2 पुट हेक्टर ऐं पेरिस ऐं जेका हुननि यरगमाल करे मेनिलास जी ज़ाल हेलेन पाण सां गॾु रखी हुई, उहे सभु उनखे ॾिसनि था ऐं उहो हुननि खे यकीन अची वञे थो त हिन में वाक़ई अन्न हूंदो ऐं हू उनखे विक्ट्री जो निशान करे छिके पोइ पंहिंजे महल ॾांहुं या उन किले ॾांहुं खणी वञनि था, ऐं जंहिंजे दौरान हिन फिल्म में ॾेखारियो वियो आहे त कीअं ओडेसियस अंदरि वेही उनजो इंतज़ारु थो करे त जीअं ई घोड़ो उन जे महल में उन जे किले में दाख़िल थिए त हू सभई निकिरी पोइ हुन ते हमिलो कनि, ऐं उन जे दौरान शक जे तौर ते हुननि जो हिकु सिपाही तलवार उन में घोड़े में अंदरि हणे थो, जेका वञी हिकु माण्हूअ जे हिकु सिपाहीअ जे मुंहं खे लॻे थी ऐं उन मां रतु निकिरे थो, मगर हू अंदरि ई अंदरि उन रत खे साफ़ करे उहा तलवार मथे मोकिलीनि था, जेका पोइ क्लियर थी, हालांकि हिकु माण्हू खे मारे मथे वञे थी, मगर पोइ क्लियर थी जॾहिं मथे पहुचे थी त जेके ट्रोजन्स जा ट्रॉय शहर जा जेके सिपाही हुआ या उन जा जेके ॿिया मोहरा हुआ, उहे हुननि खे हू सम्झनि था त हीअ वाक़ई सही आहे। ऐं पोइ ओडेसियस उते पहुची पंहिंजी हिकमत अमलीअ जे तहत उन मां ॿाहिरि निकिरी महल जे किले जे गार्ड्स खे पहिरीं मारे थो ऐं अंदरि निकिरी हू जॾहिं जशन मल्हाए रहिया हूंदा आहिनि, शराब पी रहिया हूंदा आहिनि, उन में अंदरि वञी हू हमिलो करे थो ऐं पंहिंजी जंग जे घटण जो इज़हार करे थो। इन सां गॾु जंग त ख़तमु थी वञे थी, पर इन जे पस मंज़र में जेको नज़म में ॿुधायो वियो आहे उन में जंग जा 20 साल आहिनि, मगर जंग जा पहिरियां 10 साल त प्रियाम ऐं अगमेमनन जेको ग्रीक जो बादशाह आहे ऐं पंहिंजे भाउ जे ॿाह जे लाइ विढ़ंदो रहे थो, उहे 10 साल जेके आहिनि से हिन फिल्म में उन्हनि 10 सालनि ते एतिरो ज़ोर न विधो वियो आहे, मगर हिन फिल्म में इन ॻाल्हि ते ज़ोर विधो वियो आहे त जेको ओडेसियस आहे, जेको बेसिकली हिन फिल्म जो या हिन मंज़ूम नज़्म जो सियाणो तरीन किरदारु ॾेखारियो वियो आहे, उहो कीअं पंहिंजे घर खे छॾे जंग जे लाइ वञे थो ऐं पोइ जंग खां मोटी कीअं हू पंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि सां अची मिले थो। त इहा जेका अकासी आहे उहा हिन फिल्म में तमामु ख़ूबसूरत नमूने सां कई वई आहे। उन वक़्त जा ग्रीक जा यूनान जा जेके सूबा हुआ, उहो हिकिड़ो त स्पार्टा हो जिते जो मेनिलास हो ऐं जिते अगमेमनिन बि रहंदो हो, ऐं हिकिड़ो ॿियो सूबो हो इथाका, जंहिंमें बेसिकली जंहिंजो बादशाह ओडेसियस हो ऐं जंहिंखे अगमेमनिन
रिक्वेस्ट थो करे त तूं हीअ जंग अची असां सां गॾु लड़। त हू पंहिंजी ख़ूबसूरत ज़ाल जंहिंखे हींअर ताज़ो नंढिड़ो पुटु थियो आहे उन सां मोहबत जो जॾहिं इज़हार करे थो ऐं हुनखे ॿुधाए थो त मूंखे जंग जे लाइ सॾियो वियो आहे जंहिंजी का ख़बर कान्हे त आउं मोटंदुसि या न, ऐं इन जी बि का ख़बर कान्हे त आउं जेकॾहिं मोटंदुसि त जीअरो मोटंदुसि या न, ऐं केतिरा साल आउं जंग में हूंदुसि। तंहिंजे करे हू पंहिंजी ज़ाल खे चए थो त जेकॾहिं आउं घणी देरि न अचां त तूं भले हिकु शादी करे छॾिजांइ। ऐं हिन फिल्म में जेका ब्यूटी आहे उहा हुननि ॿिनि जी मोहबत ऐं उन खां सवाइ हुन जो पुटु जेको तख़्त जो लाइक़ु बणिजे थो, छो जो 20 साल ताईं ओडेसियस वापसि नथो अचे, उनखे उन ते ज़ोर कयो वियो आहे। ॿियो हिन पूरे मंज़ूम ड्रामे में जेको मेन किरदारु आहे या मेन जेको मरकज़ी ख़्यालु आहे उहो ख़ुदाउनि ऐं इंसाननि जे विच में जेका चटाभेटी हले थी, यानी यूनानी ख़ुदा, यूनानी देवता जिन जी हिकु पूरी तारीख़ आहे, ख़ुदाउनि जो ख़ुदा जंहिंखे ज़ियस चइजे थो, ऐं हुननि जा कई ख़ुदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि जी मुख़्तलिफ़ शयुनि जी ॾात रखनि था। यानी जीअं पुसाइडन आहे त पुसाइडन जेको आहे सो समुंड जो ख़ुदा आहे, या एथीनिया आहे त हूअ हुस्न जी जेका आहे सा लव जी ऐं उन सां गॾोगॾु जंग जी देवी आहे। अहिड़ी तरह सां अपोलो उहो जंग जो बादशाह आहे ऐं उहो ट्रोजन्स खे सपोर्ट करे रहियो हो, यानी ख़ुदाउनि जा 2 धड़ा थी विया। इहो सॼो होमर जो इहो आर्ट आहे कि हुन कीअं नज़्म खे विरहायो आहे जंहिंमें ख़ुदा मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पंहिंजूं फ़तवाऊं ॾियनि था ऐं उन्हनि फ़तवाउनि जे पुठियां हुकुमरान ऐं सिपाही हली पवनि था। जीअं ओडेसियस जेॾी महिल जंग ख़तमु करे वापसि मोटे थो त हुन वटि को रस्तो कोन्हे, हू हिकु ॿेड़े में हले थो जंहिंजे पुठियां ट्रोजन्स हुन ते हमिलो बि कनि था पर हुनखे मारे नथा सघनि, ऐं हुन सां गॾु कुझु के 20-25 साथी बि आहिनि, ऐं उहो ॿेड़ो खणी हाणे ग्रीक जे तरफ़ हले थो, मगर हुन वटि को नक्शो कोन्हे, हुनखे का ख़बर कान्हे त इथाका किथे आहे, स्पार्टा किथे आहे, ऐं पंहिंजे यूनानी साथियुनि खे कीअं मिलंदुसि। ऐं हुन सफ़र जे दौरान ख़ुदा उन सां ॻाल्हाइनि था, यानी ज़ियस जा नुमाइंदा हुन सां ॻाल्हाइनि था, जंहिंजे ॻाल्हाइण जे दौरान हुनखे हू ॿुधाइनि था त तूं बची वेंदे, पंहिंजी ज़ाल ऐं ॿारनि खे वञी मिलंदे, मगर ही तुंहिंजा सभु साथी मरी वेंदा। ख़ुदा ईअं था चवनि, जंहिं ते ओडेसियस हुनखे चए थो त इहा ॻाल्हि मूंखे क़बूल न आहे, मां ख़ुदा जे मौक़िफ़ सां एग्री कोन आहियां। अहिड़ी तरह सां उन्हनि 10 सालनि जे दौरान 7 साल हिन फिल्म में ॾेखारियो वियो आहे त 7 साल हू एथीना सां गॾु रहे थो, छाकाणि जो हू समुंड जे लहरुनि ऐं ट्रोजन्स जे तलवारुनि मां फांसी करे जॾहिं अधु मोह थी समुंड जे किनारे ते वञी पियो हो त उतां एथीना देवी हुनखे खणी अचे थी ऐं हुन जे अंदर में साहु विझे थी ऐं आहिस्ते आहिस्ते करे हुनखे हीलिंग करे थी ऐं हुनजी तीमारदारी अहिड़े नमूने सां करे थी जीअं हू हिकिड़ो सालिम इंसान थी साम्हूं अचे, हिकु बाक़ाइदा जहिड़े नमूने जो इंसानु हो उहो थी साम्हूं अचे। ऐं उहो हिन फिल्म में ॾेखारियो आहे त एथीना हुनखे 7 साल ईअं पाले थी ऐं 7 सालनि खां पोइ हुनखे ॿुधाए थी त तूं जेको आहे सो ईअं मूंखे मिलियो आहे, ऐं हुनखे बि 7 साल इहा ॻाल्हि ज़हन में नथी अचे त हुन जा के ॿार बि आहिनि या हुनजी का ज़ाल बि आहे। ऐं इहो ई सॼो हिन फिल्म जी ब्यूटी आहे त हूअ जॾहिं हुनखे ॿुधाए थी त हू चए थो त मूंखे पंहिंजे ॿारनि सां मिलणो आहे, ऐं एथीना हुनखे चए थी त तूं त हाणे मुंहिंजो कैदी आहीं या तूं त हाणे मुंहिंजी मोहबत आहीं, तूं हाणे मूंसां गॾु रह, त पर तॾहिं बि हू ज़िद करे थो त न आउं पंहिंजे ॿारनि सां मिलणु थो चाहियां। पोइ हूअ हुनखे ओॾां मोकिलण में मदद करे थी। ऐं ॿिया जेके ज़ियस जा नुमाइंदा आहिनि जेके हुनखे यानी चई सघिजे थो त वही कनि था, हुनखे ॿुधाइनि था त तूं जॾहिं हुते पहुचंदे इथाका त इथाका में हिकु फ़क़ीर थी वञ, हिकिड़ो पेनू थी पोइ हुते पहुच, न त हू तोखे मारे छॾींदा।
छो जो इथाका में सूरत हाल इहा हुई त 20 साल गुज़री विया आहिनि, हुनजी ज़ाल न कंहिंसां को लॻु कयो, न कंहिंसां शादी कई, ऐं उते कई ॿिया मतिलबु 15-20 खनि अहिड़ा नुमाइंदा पैदा थी विया जेके हुनखे चवंदा रहिया त तूं मूं सां शादी कर, छो जो हुननि खे ख़बर हुई त मां शादी कंदुसि त हिन इथाका जो बादशाह थी वेंदुसि। ऐं हूअ हमेशह इहो ई चवंदी रही त ओडेसियस ज़िंदा आहे। अहिड़ी तरह सां ओडेसियस जो पुटु बि हाणे 20 सालनि जो थी वियो आहे, ऐं जॾहिं 20 सालनि जो हू थिए थो त हू वरी पोइ मेनिलास सां वञी मिले थो जेको स्पार्टा में आहे, ऐं मेनिलास खे वञी चए थो त मुंहिंजो पीउ तूं ज़िंदा करे ॾे। ॿुधाए थो उहो किथे आहे, त हू हुनखे ॿुधाए थो त न मूंखे ख़बर आहे त हू ज़िंदा आहे ऐं न मूंखे इहा ख़बर आहे त हू गुज़ारे वियो आहे। ऐं अहिड़ी तरीक़े सां ओडेसियस पंहिंजो सफ़र पूरो करे थो, जेको जॻह ॾिठो वञे त जंग खे खटण जे लाइ बि यूनानियुनि जी मदद करे थो ऐं पंहिंजी सियाणप जो इज़हार करे थो। साॻी तरह सां पंहिंजी ज़ाल खे बि जॾहिं छॾे वञे थो त हू इहा आज़ादी हुनखे ॾेई वञे थो त तूं भले ॿी शादी करे छॾिजांइ। ऐं जॾहिं हुनखे इहा ख़बर पए थी त हूअ अञा शादी न कई आहे, तॾहिं हू फ़क़ीर थी उन दरबार में पहुचे थो जिते उहा हुनजी ज़ाल वेठी आहे ऐं हुनजो पुटु ऐं ॿिया अहिड़ा उमीदवार वेठा आहिनि जेके हुन सां शादी करणु चाहींदा। ऐं उते पहुची पोइ हुनजी ज़ाल इनखे चए थी त तूं आउं तोसां मिलणु चाहियां थी, छो जो हू फ़क़ीर थी उते पहुचे थो ऐं सियाणप जूं ॻाल्हियूं थो करे, ऐं हू हुनखे ठुकराइनि था। त जॾहिं हूअ फ़क़ीर सां पंहिंजी हुनजी ज़ाल ॻाल्हाए थी, तॾहिं उहो फ़क़ीर हुनखे ॿुधाए थो त ओडेसियस ज़िंदा आहे ऐं हू सफ़र में आहे, हू ज़रूरु तोसां अची मिलंदो। ऐं उन डायलॉग जे दौरान हुनजी जेका ज़ाल आहे उहा इंतिहाई ॻोढ़नि में भरिजी अचे थी ऐं हुनखे चए थी त तूं हुनखे वञी वठी अचु ऐं तूं ॿुधाए त हुन सां छा थियो, तूं ॿुधाए त हुनजी तबियत कीअं आहे। ऐं ओडेसियस हुनखे जेको तसली थो ॾिए त हीअ तुंहिंजो जेको मुड़ुसु आहे ऐं इथाका जो बादशाह ओडेसियस ऐं ट्रोजन वार जो फातिह, उहो जेको आहे सो तोसां मिलंदो ज़रूरु, जॾहिं त हू पाण ई हूंदो आहे मगर हू फ़क़ीर थी हुन सां पेश ईंदो आहे। पोइ हुनजी ज़ाल ऐलान थी करे त मां हाणे उन सां शादी कंदुसि, छाकाणि जो हिकिड़ो 8 सोराख़नि जो हिकिड़ो तीर कमान हो जेको ओडेसियस ई पंहिंजे ज़माने में उन मां तीर विञाए ऐं सिधो टारगेट ते हणंदो हो। यानी हिकिड़ो 8 सोराख़नि जो तीर हो, कमान हुई जंहिंमां उहो तीर पास थी वञी टारगेट खे लॻंदो हो, उहो रुगो ओडेसियस ई करे सघंदो हो। त हुनजी ज़ाल दरबार में सभिनी खे घुराए थी, जंहिंमें ओडेसियस जेको फ़क़ीर आहे उहो बि वेठो आहे, ऐं उन्हनि खे घुराए हूअ चए थी त जेको बि माण्हू इन्हनि सोराख़नि मां तीर पास करे ऐं टारगेट खे वञी हणंदो, मां उन सां शादी कंदुसि। पोइ हू हुनजा जेके उमीदवार आहिनि उहे उन ते कोशिशि कनि था ऐं कोई बि उनखे हणी नथो सघे, छाकाणि तमामु ॾुखियो अमल हो। ऐं हू जेको ओडेसियस आहे उहो उन दरबार में फ़क़ीर जी हैसियत में चादर पाए ऐं हिकिड़े दरवाज़े जे भरिसां वेठो हूंदो आहे, ऐं उहो ओचितो चवंदो आहे त आउं बि कोशिशि करणु थो चाहियां। तंहिं ते हू ॾाढो हुन ते खिलंदा आहिनि त तूं फ़क़ीर माण्हू, तोखे छा ख़बर तीर कीअं हलंदो आहे ऐं तूं छाजे लाइ थो कोशिशि करणु चाहीं, तूं बादशाह थियणु थो चाहीं। त हू चए थो मूंखे तव्हां कोशिशि त करणु ॾियो न। तंहिं ते हुनजो ओडेसियस जो पुटु ऐं हुनजी जेका ज़ाल आहे उहे चवनि था त हिन जो हक़ु आहे, उहो भले कोशिशि करे। पोइ हू उन कमान मां तीर पास करे थो वञे, ऐं जॾहिं ई हू तीर पास करे थो त हू ॿिया सभु अचरज में पइजी था वञनि, ऐं पोइ हुननि सां हुननि जी अणबड़त शुरू थी वञे, ऐं पोइ हू तलवार खणी उन्हनि ते हमिलो थो करे ऐं उन्हनि खे उते आस्ते आस्ते करे मारे थो ऐं इक़्तिदार में अचे थो। ऐं हिन फिल्म जी आख़िर में त ईअं ॾेखारियो वियो आहे त हू हुनखे 2 तीर लॻा आहिनि जंहिंजे करे हू वधीक ज़िंदा नथो रही सघे, मगर बहरहाल होमर जी जेका नज़्म आहे उन में त ओडेसियस आख़िर में ज़िंदा आहे, मगर हिन फिल्म में उनखे ॾेखारियो वञे थो त हाणे हुनजी ज़िंदगी ख़तमु थी वई आहे। उनजो इन जी का एॾी वॾी अहमियत न आहे, पर फिल्म जो आर्ट, फिल्म जी डायरेक्शन, फिल्म जी अदाकारी ऐं फिल्म में कई नज़मूं जेके डायरेक्ट उन साॻिए ई होमर जी नज़म मां खयूं वयूं आहिनि, उहे डायलॉग्स जी सूरत में ॾेखारियूं वयूं आहिनि, ऐं तमामु घणो मतिलबु लुत्फ़अंदोज़ फिल्म आहे। मुंहिंजे ख़्याल में त तव्हांखे इहा फिल्म ॾिसणु घुरिजे।